वेही अहिड़ो हिकिड़ो कानून साज़ी ठाहिनि त बाबा सिंध जे ख़िलाफ़ या सिंध जे न्याणियुनि जे ख़िलाफ़ या डोमिसाइल जा इशू जेके आहिनि उन ते अमली कमु थियणु घुरिजे। सिर्फ़ नाले मात्र हिकिड़ी कानून साज़ी करे ऐं तव्हां उनखे वेड़े रखे छॾियो बसि कमु पूरो थी वियो, ईअं न थियणु घुरिजे। इन लाइ सुठनि माण्हुनि ते हिकिड़ी कमेटी जोड़े जल्द हुकूमत खे घुरिजे ऐं सुठनि माण्हुनि खे घुरिजे। जेकॾहिं हुकूमत कमु नथी करे त असांजो सहाफ़ती लॾो या ॿिया माण्हू आहिनि जेके इहो कमु करे सघनि था सुठे नमूने सां वेही ऐं इन मसइले खे सुलझाए सघनि था। ऐं उन जे लाइ हिकिड़ो कानून हुजे त माना उन माण्हू खे हिकिड़ी सज़ा मिले या उनजी रुकिनियत ख़तमु करे छॾियो अदबी लॾे सां या जंहिं जाइ ते हू सलाहियल आहे या अहिड़नि माण्हुनि जूं नौकरियूं ई ख़तमु करे छॾियो जीअं उन्हनि खे अहसासु थिए त जिन माण्हुनि जा अहिड़ा रविया आहिनि उहे अहिड़ा शागिर्द अहिड़ा स्टूडेंट पैदा कंदा न जेके सुभाणे असांजे लाइ नासूर पैदा थींदा। मुंहिंजे ख़्याल में त इहो ई बहितर थींदो त कुझु माण्हू सुठा वेही ऐं हिकिड़ी बहितर रविये में बहितर जाइ ते विहारे इन्हनि खे तंबीह कजे ऐं सम्झाइजे ऐं आइंदा जे लाइ अहिड़ो को कानून जोड़िजे जंहिं ते अमल थिए ऐं पूरी तरह जेको आहे सो मक़सदु उन में अमल साज़ी थियणु घुरिजे ऐं अहिड़नि माण्हुनि खे जीअं बुझो अचणु। महिरबानी शबीर अब्बास साहब, वॾी महिरबानी। पाण साईं भलीकार चऊं था साईं मुनीर हैदर शाह साहब असांखे जॉइन करे चुको आहे ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं मुनीर हैदर शाह साहब। साईं सभी बदल साहब अव्हां खां सवाल पाण कंदासीं साईं मुनीर खां पोइ त जीअं साईं शबीर साहब ॻाल्हि तमामु सुठी कई आहे त कमेटी थियणु घुरिजे, इन ते वेहणु घुरिजे, अदीबनि खे, दानश्वरनि खे, सियासतदान खे, सभिनी दोस्तनि खे ऐं उन कमेटी ते अमल करणु घुरिजे, उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करणु घुरिजे। साईं मुनीर हैदर शाह साहब खां पोइ ईंदासीं अव्हां ॾे इहो सवाल खणी। सभी बदल साहब प्लीज़। साईं मुनीर हैदर शाह साहब मुंहिंजे ख्याल में त हिन वाक़े जे हवाले सां अव्हांखे सॼी ख़बर आहे, अव्हां पढ़ियो हूंदो, लिखियो हूंदो ऐं ॾिठो हूंदो जेको सोशल मीडिया ते जेको कल्ह वारो ख़ासि तौर ते कल्ह वारो पर जेको असीं टॉपिक अॼु जेको रखियो आहे त सिंध जूं न्याणियूं महफ़ूज़ छो न आहिनि। जी सर मुनीर हैदर शाह साहब, थैंक यू। महिरबानी। मसइलो इहो आहे त असां वटि न्याणी थियण जा जेके क्राइटेरिया असांजे हुकुमराननि रखिया आहिनि न उन्हनि में क्राइटेरिया आयो आहे तव्हांजो पीपल्स पार्टी सां वाबस्तगी आहे त तव्हां न्याणियूं आहियो, तव्हांजी इज़त आहे। अगरि पीपल्स पार्टी सां वाबस्तो न आहियो त तव्हां न को न्याणी आहियो न को तव्हांजी का इज़त आहे। इहा हिननि जी मेंटेलिटी आहे। जॾहिं त तव्हांजी मिसाल ॾियां तव्हां कहिड़ी आहे न, हींअर हफ़्तो 10 ॾींहं पहिरीं सिंथिया रिची जेको इशू हलियो पीपल्स पार्टी सां, सिंथिया रिची जूं सभिनि ॻाल्हियुनि जी असीं हिमायत कयूं था सवाइ पहिरीं वारी ॻाल्हि जी जेकी हुन मोहतरमा जे मथां कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जेके नामुनासिब ॻाल्हियूं। जॾहिं त इहे ॻाल्हियूं को मार्केट में नयूं न आहिनि, इहे मार्केट में पुराणियूं आहिनि। ख़ैर सिंथिया जहिड़े रीति ॻाल्हि ॿुधाई उन में अहिड़ी रीति मार्केट में ॻाल्हि न हुई, पर मार्केट में इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे मिसाल तव्हांखे ॾियां थो, आऊं उहो कमु न कंदुसि जेको असांजे कुझु दोस्तनि कयो आहे। असां वटि हिकिड़ो तमामु घणो नॉर्मल हलियो आहे, असां वटि हिकिड़ो किसो हलियो आहे। ज़रदारी साहब जे भाउ सॼो ईंदो हो जंहिंखे अवेस टपी साहब, अवेस टपी ज़रदारी चवंदा हुनखे। ज़रदारी कम्यूनिटी जा रिस्पेक्टेबल माण्हुनि जो चवणु आहे त ही ज़रदारी न आहे, ठीकु आहे, ऐं जेको ॿुधाईंदा हो न आहे। हू चवनि था त असां जो वात न खोलायो। ऐं पूरी ज़िमेदारी सां ॿुधायां थो, जंहिं रिस्पेक्टेबल माण्हुनि खे ॿुधायो असां जो वात न खोलरायो न त कंहिंखे बि ॻाल्हि कान वणंदी। ठीकु, इहा मार्केट में ॻाल्हि आहे। शायदि तव्हांखे इहा ॿुधल हुजे इन मुतलिक़ छा थ्योरीज़ आहिनि 80s जूं ऐं 70s जूं, छा थ्योरीज़ आहिनि अवेज़ ज़रदारी जे मुतलिक़। पुठे हफ़्ते जॾहिं रिची सिंथिया रिची ॻाल्हायो पए इन मुतलिक़, उन वक़्तु असांजो हिकिड़ो वॾो तबिको निकितो ऐं सिंथिया रिची लाइ गारियूं ॾिनऊं। सिंथिया रिची खे सिंध जी न्याणी खे गारियूं ॾिनियूं आहिनि, तो मोहतरमा खे घटि वधि ॻाल्हायो आहे, तोखे शर्म अचणु खपे XYZ। पर हींअर उहे धुरियूं किथे आहिनि जिन जेको कल्ह थियो आहे, जेके लफ़्ज़ ॻाल्हाया विया आहिनि सोशल मीडिया ते ॻाल्हाया विया आहिनि, उहे धुरियूं किथे आहिनि हींअर। जीअं सिंथिया रिचीअ ॻाल्हायो मोहतरमा जे मथां, तीअं ई हिकिड़े माण्हूअ ॻाल्हायो मैडम अब्बासी जे मथां। पोइ हीअ मुनाफ़िक़त छो आहे? इहा मुनाफ़िक़त छो आहे असांजे अंदरि? त अगरि हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो त उहो जस्टिफाइड आहे, ॿियो ॻाल्हाए थो जस्टिफाइड न आहे।
इहा जेकी तव्हांखे यादि आहे अॻे बि सिंध असेंबली जे अंदरि बि तव्हांखे यादि आहे अहिड़े क़िस्म जो किसो थी चुको आहे जंहिं महिल हिकिड़े पीपले जियाले ऐं उनखे सचो जियालो चवंदुसि जेको बुनियादी हक़ीक़ी जियालो हो जंहिं चयो हो मैडम खे त मुंहिंजे कमरे में अचो त तव्हांखे पढ़ी ॿुधायां हिननि में इख़लाक़ियात नाले जी का शइ कान्हे हिननि में ही हिकिड़ा बदख़लाक क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं हिकिड़ी माफ़िया आहे जंहिंजो कमु आहे बदख़लाक़ी करणु पंहिंजे मथां अचेनि थी त इज़त ऐं सवाल आहे ॿियनि जी नियाणियुनि जे मथां आङिरियूं खणनि था त कोन्हे बाक़ी ही जेको हमरा आहे जंहिंजी पोस्ट ख़ासि करे इलाही हले पई नेट ते मूंखे लॻे थो कंहिं ठीके लाइ या नौकिरी मिली हूंदी या अहिड़ो कुझु थियो हूंदो उन ते माण्हू ॻाल्हाए वेंदा आहिनि वधीक उन छा थी सघां थो उन माण्हू ॻाल्हाए वेंदा आहिनि बाक़ी इहा बदख़लाक़ी इहा रुॻो को हिकिड़े फर्द जी न आहे इहो पीपल्स पार्टी जी तरबियत जो उसूल आहे ऐं उनखे हज़ारों मिसाल ॾेई सघां थो ॾेई सघां थो रहमान मलिक जो पीपल्स पार्टी जूं रिस्पेक्टेबल औरतूं उन्हनि सां बदख़लाक़ी करे चुको आहे रहमान मलिक जंहिंजूं साबितियूं आहिनि जंहिंजूं साबितियूं इस्तेमाल करे हू पंहिंजे पीपल्स पार्टी जेके थोड़ा घणा अॻवान आहिनि या रहिया आहिनि उनखे ब्लैकमेल कयो वेंदो आहे ही ॾिसो रहमान मलिक फलाणे जे राव लाथो ही ॾिसो रहमान मलिक फलाणे जो चोलो पाड़े त तीअं ई हले हिकिड़े बदख़लाक क़िस्म जा माण्हू आहिनि हिकिड़े बदख़लाक जे वजूद ते हिकिड़ो वजूद ते लानत आहे हिन माण्हुनि जे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे जिन खे जेके नियाणियुनि लाइ लफ़्ज़ ॻाल्हाइनि था मुंहिंजे ख़्याल सां पोस्ट पाण डिलीट कई आहे हमरा पोस्ट बि डिलीट कई आहे एॾी तनक़ीद खां पोइ साईं मुनीर रहबर शाह साहब अवां जो आवाज़ बिल्कुलु क्लियर आहे पर अवां जी वीडियोस न पई हले अवां वरी असांखे जॉइन कयो प्लीज़ जेसीं ताईं मुंहिंजे ख़्याल में साईं असांखे साईं अल्ताफ जतोई साहब प्लीज़ अवां खे मूं लिंक सेंड कई आहे जेकॾहिं जॉइन करणु चाहियो त वेलकम सर जी साईं सभी बोलो साहब माइक ऑन कजो मोबाइल जी ठीक है मुझे ख्याल में तमाम बेहतरीन तफसीली गाल बोल पे हली साईं मुनीर हैदर शाह साहब जी साईं वरी असांखे जॉइन कयो आहे पर शायद नेट जो प्रॉब्लम जे करे साईं वरी असांखे जॉइन कयो आहे निकल लाइन कटी वई तमाम बेहतरीन ऐं तफसीली गाल बोल हली पे साईं मुनीर हैदर शाह साहब जी सर जी मां आखिर में वतरन इन्हनि माण्हुनि जी हिकिड़ा बदख़लाक आहिनि इन्हनि खे नौकरियुनि जी लालच हूंदी ठीकु नमूने हूंदा ॾिसो न हाणे आउं मिसाल ॾियांव हिकिड़ो हमरा आहे जंहिंखे वॾो सॼो वेंदो आहे वॾो भोतार आहे वॾेरो आहे या लीडर आहे ऐं दुबई थो वञा त मूंखे उते हिकिड़ी गैदरिंग वञा थो त उते हिकिड़े अरब सां मूंखे मिलाइनि था पोइ ॿुधाए थो मुंहिंजो जितां असीं ईंदा आहियूं फलाणे माण्हू